मुझे करीम आका पांजे उन गुलाम जी कीअं तारीफ़ कया जह अल्लाह तआला पांजे अमड़ जे मथा कुर्बान करे छॾियो आ। ॿुधण चाही थो या न जवाब ॾे, ॿुधण चाही थो या न जवाब ॾे। अल्लाह अल्लाह मां तोखां तो पुछां, रब जो क़ुरान थो चवे मुंहिंजो मुस्तफ़ा सॾे निमाज़ खे छॾे हलिया वञो। रब जो क़ुरान चवे मुंहिंजो मुस्तफ़ा करीम चवे, रब जो क़ुरान चवे हर शइ खां वधीक मुंहिंजे मुस्तफ़ा सां प्यार कयो। लेकिन हिकिड़ो मुंहिंजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहे, मुंहिंजे करीम आका जो समूजा दोस्त अज़ीज़ दीवानो आहे, परवानो आहे। एतिरो त दीवानो ऐं परवानो आहे जो मुंहिंजो करीम आका पंहिंजे कमीस मुबारक जा बटण खोले थधड़ो साह भरे यमन ॾे निहारे ऐं साह खणी मुंहिंजो मदीने जो साईं चवे त मां मुस्तफ़ा खे अल्लाह जे रहमत जी ख़ुशबू अची रही आहे। तवज्जो कर ओ सेवण सुहिणे जे बस्ती में रहण वारा, सुहिणे लाल कलंदर जे इन कश्ती में रहण वारा मुझे करीम आका हिक ॾींहुं बि ईअं कयो, ॿिए ॾींहुं बि ईअं कयो, जॾहिं टे ॾींहुं ईअं कयो सुहिणे अमीर उमर अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो उहो खुश नसीब जॾहिं निहारे मुंहिंजो मुस्तफ़ा रब जे रहमत जूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। अंदाज़ो लगा मुसलमान अबू बकर उमर उस्मान अली तलहा जुबैर साहबा जो सथ मौजूद आहे, मगर मुंहिंजो करीम आका यमन ॾे निहारे अल्लाह जे रहमत जे ख़ुशबू जी ॻाल्हि करे रहियो आहे। मुंहिंजे करीम आका जे ख़िदमत में जॾहिं सहाबा अर्ज़ कयो त मुंहिंजे करीम आका उन जो नालो उवैस ॿुधायो आहे। छा ॿुधायो आहे? मोटी तो हला पोइते तो जेका ॿुधी आहे ॻाल्हि उहा नथो कयां, मां थोरो पोइते मोटी थो हलां। उहो उवैस अम्मा जे ख़िदमत में हाज़िर छा में जवाब ॾे, कंहिंजी ख़िदमत में जी जल अम्मा जे ख़िदमत में राति ॾींहुं दीवानो परवानो मस्तानो लॻो पियो आहे। वेठो अम्मा जे ख़िदमत में आहे, पर कॾहिं कॾहिं माण्हू गॾु हूंदो आहे पर महसूस ईअं कराईंदो आहे त वेठो हिते आहे, पर ख़याल ख़याल पोइ मां चवंदी आहे अबा तुंहिंजो ख़याल किथे ॿिए पासे। अम्मा न अहिड़ी ॻाल्हि न आहे। अॼु उवैस खे अम्मा थी चए बच्चा जी मुंहिंजी अम्मा ॾिसां थी त ॾाढो वफ़ादार हई, ओ मुंहिंजा बचड़ा ॾिसां थी त ॾाढो कुर्बदार हई, ॾाढो ख़िदमतगार हई, पर मां ॾिसां थी त मूं सां गॾु हूंदे बि तुंहिंजे रूह जी तांघ किथे ॿिए पासे आहे। सुहिणो उवैस अर्ज़ थो करे ओ मुंहिंजी जी जल अम्मा जी मुंहिंजा बचड़ा उवैस, हा मुंहिंजी अम्मा सच था फरमायो मुंहिंजो जिस्म ऐं जान त तो जी जल त कुर्बान, मगर मुंहिंजे रूह जी राहत, मगर मुंहिंजे रूह जी गिज़ा, मुंहिंजे रूह जी तड़प मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे दीदार ला तड़पी रही आहे। तवज्जो कर मुसलमान अमड़ जे ख़िदमत में वेठो आहे। अब्बा पो वञी छो नथो, मुंहिंजी जी जल अम्मा जे हींअर इजाज़त ॾी त हींअर हलियो वञा। सोच मुसलमान इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीदार जो दीवानो, अहिड़ो दीवानो जंहिंजे अण हूंदे मुंहिंजो मुस्तफ़ा ज़िक्र करे उहो बि अमड़ खे थो चए अम्मा जे इजाज़त ॾी त वञी महबूब जो दीदार करे अचां। ओ मुसलमान अखियूं खोल, नौजवान अखियूं खोल। अमड़ खे पोढ़ी करे सॾण वारा, अमड़ खे कुराड़ी करे सॾण वारा
अबे खे चरियो चई सॾण वारा ख़बरदार थी जा, इन जी जल जे कदमनि जे हेठां जन्नत थे, इन बाबे जे धड़कन जे पुठियां वॾो प्यार जो खजानो थे। जरा सोच त सही, जॾहिं तूं नंढड़ो है, जॾहिं तूं नंढड़ो है, जॾहिं तूं नंढड़ो है, ईद अचण वारी हूंदी हुई, नखरो कंदे हैं बाबा मूंखे कपड़ा वठी ॾे, इहो कोन सोचींदे हैं त बाबे वटि पैसा आहिनि या न आहिनि। उन जी जल अम्मा ऐं बाबे कीअं बि करे तोखे कपड़ा वठी ॾिना, तूं नाज़ करे उन्हनि ॾे ॾिसंदो हुए। अॼु तूं जवान थी वियो आहे, शादी करे औलादी बणिजी आयो आहे, कॾहिं सोचियो थी त जॾहिं बाबो ॿाहिरों ईंदो हो मां निहारींदो हुउसि त मुंहिंजे लाइ कपड़ा आंदा अथई या न आंदा अथई। अॼु तूं ॿाहिरों अची थो, अमड़ बि निहारे रही आहे त ॾिसां बचिड़ो मुंहिंजे लाइ कुझु आणे थो या नथो आणे। सोच मुसलमान, सोच नौजवान, अगर तो जी जल अमड़ जेला, अगर तो दिल पर बाबा जेला कुछ बाजार मां बचड़न जे आणण सां गॾु जॾहिं अमड़ जेला खणी आए अचे जी जल जे आॾो पेश कयो, मुंहिंजी जी जल अम्मा पहिरीं तूं खां पोइ मुंहिंजा बचड़ा खाईनि। खुदा जो कसम तूं ईअं करे ॾिस, जवाब में ॾिसंदे अमड़ पाण कान खाईंदी, पहिरीं तुंहिंजे बचड़नि खे खाराए वरी पोइ पाण खाईंदी। ओ मुसलमान, ओ मुसलमान, पंहिंजे जी जल अमड़ जो कदर कर। सुहिणो उवेस करनी महबूब जे दीदार जे लाइ तड़पी रहियो आहे, मगर इंतज़ार में आ मुंहिंजी अम्मा कॾहिं थी इजाज़त ॾे। बस मां तफ़सीर में नथो वञा, घणो नथो वञा। मां चवे थी बच्चा इजाज़त ॾियईं थी, पर तोखे ख़बर आहे त तोखां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे, तोखां सवाइ मूंखे मानड़ी ॾियण वारो केरु आहे, तोखां सवाइ मूंखे ज़ोरड़ा ॾियण वारो केरु आहे, तोखां सवाइ मुंहिंजो मुंहुं धोइण वारो केरु आहे, तोखां सवाइ मुंहिंजे कपिड़नि मटण वारो केरु आहे। ओ मुंहिंजा बचड़ा सभई ॻाल्हियूं ज़हन में रखजांइ, तरस जान दीदार करे जल्दी मोटी अचजां। हा मुंहिंजी अम्मा अंदाज़ो लॻा जेको साल सिकियो आहे जुतड़ी बि नथो पाए, पेरे उघाड़े काॾे थो वञे, चो मुंहिंजे महबूब जे दरबार में। अंदाज़ो लगा न कपड़न मटण जो मुंहिंजा दोस्त टाइम मिलियो आहे, चवे थो इहा बि घड़ी यार जे दरबार ते पहुचा। यार जा फैसला पंहिंजा आहिनि, यार जो इम्तिहान पंहिंजो आहे। इहो सालन जो तड़पियल जवान जीअं मदीने तैयब में पहुचंदो आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो दीदार कोन थींदो आहे। महबूब काॾे निकिरी वेंदा आहिनि, मूंखे ॿुधा उन घड़ीअ जे लाइ, उन मिंट जे लाइ, उन लम्हे जे लाइ, उन पस मंज़र जे लाइ जेको साल सिकी सिकी मदीने पहुतो आहे। कुझु घड़ियूं वेहंदो त महबूब जो दीदार थींदो, पर अम्मा थी चए त बचड़ा तरस जान, हिकिड़े पासे दीदारे मुस्तफ़ा जी तड़पा, हिकिड़े पासे जी जल अमड़ जो हुकुम आहे। उन आशिक सादिक ॾे निहार, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दीदार जे लाइ उहो रोवण ऐं तड़प बाक़ी थो रखे, मगर जी जल अमड़ जे हुकुम ते लब्बैक चई मोटी थो पवे। छा थियो अथई मुसलमान? पोइ मक़ाम निहार न, जे मुंहिंजे महबूब जे दीदार खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इंतज़ार करण बजा मोटी पियो। जी जल अमड़ जो हुकुम मञी मोटी पियो। जीअं आयो आयो त सही, पर ॻोढ़ा अॻु खां चवणा मां थी चए उवेस हाणे त दीदार करे आयो आ, पोइ रोई छो थो? चवे थो ओ मुंहिंजी अम्मा कहिड़ो हाल थी पुछी। सोणो सचल साईं जो शेर चवां त सोणे सचल साईं कीअं इन मंज़र खे अखियुनि में आंदो। चवे थो अखियां अल्लाह ला वञी बेवस लगी, है अखियां अल्लाह ला वञी बेवस लगियां, जो लगियां आका ते दे नाल
जो लगिया सोना तेरे नाल अखियां अल्लाह ला वनी बेवस लगियां इन्ना अखियां दा मुल है महंगा मुल है महंगा उन्ना अखियां दा मुल है महंगा मुल है महंगा जो लगियां दिल भर तेरे नाल है पारों दरिया झोंक रांझने दी झोंक रांझने दी इश्क रख मोहब्बत रख खुदा जो कसम इश्क में हिकड़ो सजदो दे करोड़न सजदन खां आला इश्क ई प्यार में चीजल अमड़ जे कदमन के हिकड़ो दफ़ो चुमी दे हज़ारे इबादतुन खां आला दिल पर पी जे चेहरे दे निहारे ओ मुसलमान डिठो तई मां तहां हेतरा हज़ारे वेठा हो कलंदर जे नगरी में वेठा हो तवां के मां रब जो कसम दींदे हिकड़ो सवाल कया अमड़ कुराड़ी अगर तवां मां कंहिंजी घर में आ मुंह धोण जी ताकत न आहे उनखे न अखियुनि में माण्हू निंड मां उथंदो आहे त के चिपूं चवनि के पिचूं चवनि थींदी आहे न अख में गंद थींदो आहे तव्हां मां मौलवी हुजे पीर जेके बि हिते वेठा हो मूं समेत मां सवाल थो कयां को आहे जेको नारो हणी चवे त मां पंहिंजे हिन ज़ुबान सां अमड़ जूं अखियूं उघंदो आहियां आहे को ॻाल्हि करे कोई भी न चई सकंदो लेकिन पंहिंजे घर में निहार जॾहिं नंढड़ो बचड़ो ॼमंदो आहे त मां उनजी हिकु दफ़ो न बार बार अखियूं चटींदी आहे या कान चटींदी आहे जवाब ॾे महज़ इन करे चटींदी आहे जो वॾड़ियूं उनखे चवंदियूं आहिनि जे बचड़े जी मां अखि चटींदी त बचड़े जी अखि सुहिणी थींदी बचड़े जी अखि ॾाढी भली थींदी इन हिकिड़ी तमन्ना में उहा जीजल अमड़ इहो कोन ॾिसंदी आहे त बचे जे अखि में पिचूं आहिनि इहो न ॾिसंदी आहे त बचे जे अखि में छा आहे बसि हुन जाॾो हिकिड़ी शइ हूंदी आहे त मुंहिंजे बचड़े जी अखि भली थिए दुनिया में सुहिणो थी हले ओ मुसलमान ओ नौजवान जेका जीजल अम्मा तुंहिंजे अखि जे सुहिणे रहण जे लाइ तुंहिंजे अखियुनि खे चटींदी वते बदबख्त तूं उन अमड़ जा कदम नथो चटी जंहिंमें जन्नत पई आहे छा थियो अथई नौजवान खुदा जो ख़ौफ़ कर अमड़ जो कदर कर जीजल अमड़ जो कदर कर अमड़ न हिकिड़ो दफ़ो वेही वापसि कान ईंदी यादि रखी छॾ बाबो वियो वापसि कोन ईंदी चाचू हूंदियूं मामियूं हूंदियूं सभु कुझु हूंदियूं पर जीजल अमड़ कान हूंदी जंहिंजे कदमनि जे हेठों जन्नत आहे उहा कान हूंदी दिलबर पीउ कोन हूंदो जंहिंजे कदमनि जे हेठों जन्नत आहे उहो कोन हूंदो तड़पी मरी वेंदे सभु कुझु पंहिंजी जॻह ते इबादतूं करे करे खुसी वेंदे पंहिंजी जॻह ते क़ुर पढ़ी थकिजी पियो अलाए क़बूल पियो अलाए न पियो निमाज़ूं पढ़ी थकिजी पियो अलाए क़बूल पयूं अलाए न पयूं रोज़ा रखी थकिजी पियो अलाए क़बूल पिया अलाए न पिया पर जीजल अमड़ जे रुगी चेहरे ॾे खिली निहार खुदा जो कसम मुझे मुस्तफ़ा फरमायो तू अमड़ ॾे खिली निहार अम्मा तोखे ॾिसी ख़ुशि थिए मुंहिंजो रब हुकुम कंदो ओ फ़रिश्तो 10 हजनि जो सवाब लिखी छॾियोसि जंहिं जीजल अमड़ जे चेहरे ॾे निहारण सां तोखे क़बूल पियल हजनि जो सवाब मिले जंहिं दिलबर पीउ ॾे खिली निहारण सां तोखे समय उम्रनि जो सवाब मिले पोइ तूं बदबख्त न चवां ॿियो छा चवां जो उन अबे जो ख़्याल न करी उन अम्मा जो ख़्याल न करी उन अबे जा कदम न चुमी उन जीजल माउ जा कदम न चुमी वक़्तु थई मुसलमान कदम चुमी वठ बता सुभाणे वक़्तु हथों निकिरी वञे ॿुध रब जो क़ुर अल्लाह जो क़ुर तोखे छा चई रहियो आहे मुंहिंजो ख़ुदा तोखे अहसास कीअं ॾियारे रहियो आहे अज़ीज़ाने मन तोखे घणो न विहारींदुमि पर कम अज़ कम 12 बजे ते मूंसां गॾु वेह अल्लाह जो क़ुर ॿुध हे हदीस मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो फरमान ॻाल्हि अध में न रहिजी वञे जॾहिं मां पुछो ओ उवैस ॻाल्हि पूरी कयां न थोड़ी बस घणी न वेंदो सघे ओ उवैस जी मुंहिंजी अम्मा महबूब ॾे त वई हा मुंहिंजी अम्मा पोइ दीदार करे अञा रोई रहियो आहे
इए सुडका भरे अम्मा जी आडो रोअण शुरू कयई। अंदाज़ो लगा जॾहिं नेको बचड़ो अम्मा जी आडो सुडका भरे रोए त अम्बड़ जो हाल छा थींदो। सुडका भरे रोअण शुरू तो करे। ओहा जी जल कुराड़ी अम्मा गले सां थी लाए उवैस बच्चा रोई छो थो। दिल जो हाल बुधा आर तो करे। ओ मुझी अम्मा, ओ मुझी जीजा जी मुझा बचड़ा। अम्मा तव्हां जे ज़ुबान मुबारक मां हुकुम थियो वञ भली महबूब जे दीदार ला। पर जे महबूब न हुजन घणो तरसजन। अम्मा मुझे मथा इम्तिहान अची वयो। जीअं मदीने पहुतुसि महबूब को न हुया। दिल पई चवे दीदार जे ला तरस। पर मुझी अम्मा तो जीजल जो हुक्म आडो कयो। रब चयो हल वञी जीजल अमड़ जो दीदार कर। मां जीजल अम्मा मोटी आयो हाँ। हाणे अमड़ जी दुआ ॿुधजां। अमड़ जे जीअं हंज में उवैसा रोई रहियो आ। मां अर्श ॾे थी निहारे। आए हाय जीजल अम्मा अर्श ॾे निहारियो। अर्श ॾे निहारे वरी पंहिंजे बचड़े उवैस ॾे निहारे थी। उवैस ॾे निहारे प्यार जो शफ़क़त जो हथड़ो रखी थी चवे बच्चा उवैस जी मुझी जीजल अम्मा अॼु पंहिंजे अमड़ जी दुआ ॿुधो। हा मुझी अम्मा मां कहिड़ी दुआ थी करे। ओ मुंहिंजा बच्चा उवैस जंहिं महबूब जे ला तूं दीवानो मस्तानो ऐं तड़पी रहियो आ उन महबूब जी कायनात जो ज़रो ज़रो तारीफ़ कंदो। पर अॼु मां तोखे दुआ थी कयां ओ महबूब पंहिंजे पाक ज़ुबान सां तुंहिंजी तारीफ़ कंदो। जीजल अम्मा जे ज़ुबान मां इहे अल्फाज निकिरी वया। केॾा वॾा जुमला हुया मगर मुझे बेनियाज़ रब खे वणी वया। एतिरा त वणी वया जो होॾां मके में मुंहिंजो मुस्तफ़ा ऐलान थो करे अदा अली ऐं उमर जी मुंहिंजा आका रहबर हिननि आरन पारन सां हिकिड़ो जवान ईंदो। ही निशानियूं हूंदियूं उनखे मुंहिंजा सलाम बि ॾिजो ऐं उन खां मुंहिंजे उम्मत ला दुआ बि घुराए जो। कंहिंजे ज़ुबान मां तारीफ़ थी जवाब ॾे। गाला गाला कंहिंजे ज़ुबान मां इमामुल अंबिया जे ज़ुबान मां तारीफ़ थी रही आहे कंहिंजी मुझे मुस्तफ़ा जे ग़ुलाम जी। कहिड़ो अमल कयई जवाब ॾे। ॻाल्हि मोटी अचे अमल कहिड़ो कयई। पाणी पीआरींदोसीं। ॻाल्हायो कहिड़ो अमल कयई। चो जीजल अमड़ जे हुक्म ते लबैक। चो जीजल अमड़ जे हुक्म खे लबैक चई। अमड़ जो हुक्म अखियुनि ते रखी जो लबैक चई त पोइ जेकॾहिं उवैस करनी जीजल अमड़ जे हुक्म खे लबैक चवंदे दीदारे मुस्तफ़ा जी तड़प ऐं तमन्ना इश्क ऐं मुहब्बत उहा नीरनि सां गॾु पंहिंजे अंदर में साढ़ींदे रोंदो मोटी आयो। मगर अमड़ जे हुक्म खे अञा बि मथे कई त मुंहिंजे रब छा कयो। ओ फर्श ते रही करे अमड़ जे इज़त करे उन जे हुक्म खे मथे करण वारा मां अल्लाह तुंहिंजी अर्शन में इज़त करे थो छॾियां जो क़यामत ताईं जेसीं मुंहिंजे महबूब जी उम्मत हूंदी त मुंहिंजे मुस्तफ़ा जे मिंबर ते तुंहिंजी बि तारीफ़ ऐं शान पियो ॻाइबो।